अवामी न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे बिरशा में ख़बर ॾींदा हलूं त टंडो आदम थाणे जी हद ॻोठ गदड़ा अपन में होटल अंदर हलंदड़ जुआ जे अड्डे ते मामूली ॻाल्हि त झेड़े दौरान गुजियुनि ढकन लॻण सबबि 25 वरियनि जो बहादुर बिरोही क़तल। वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल न थियण करे लाल बख्श बिरोही जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो। हिन मौक़े ते वारसनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त काल असांजो नौजवान होटल त के कम सां वियो त जिथे हिननि जे के मामूली ॻाल्हि तां जवाबदार मिठल आपण ऐं संदसि भाउ नवाज़ अली आपण सां मुंहमारी थी, जे बाद झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गुजियुनि ढकन लॻण सबबि बेहोश थी वियो, जिथे मौजूद मक़तूल जे नंढे भाउ पासे में मौजूद पुलिस चौकी ते पिणु इतला कयो, पर पुलिस एहलकारनि हिकु बि न ॿुधी ऐं धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾियो। बाद में मक़तूल खे अस्पताल खणाई वियासीं, रस्ते में ई बहादुर बिरोही दम धणी हवाले कयो। वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे हद जे एसएसपी खां मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे, जंहिं करे केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।